Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. कोरोना सूरत हाल बेहतर थियण बाद पाबंदन में वधीक नरमी NCOC पारां कारोबारी मरकज़ हफ़्ते में 2 ॾींहं बदिरां 1 ॾींहुं बंदि रखण जो फ़ैसिलो। बैन सूबाई पब्लिक ट्रांसपोर्ट ते 2 ॾींहंनि लाइ लागू पाबंदी बि ख़त्म। पब्लिक ट्रांसपोर्ट में हाणे 70 सैकड़ो मुसाफ़िर विहारण जी इजाज़त हूंदी। ऑफिसर में 100 सैकड़ो हाज़िरी जो फ़ैसिलो। दरगाहूं सिनेमा बंदि रहंदियूं। फेस्टिवल सकाफ़ती तक़रीब समेत ॿियनि तक़रीबनि ते पाबंदी बरक़रार। समूरनि सरकारी ऐं निजी इदारनि जे मुलाज़िमनि लाइ वैक्सीनेशन लाज़मी करार। खेनि 30 जून ते वैक्सीन कराइणी पवंदी। 11 जून खां 18 सालनि खां वधीक उमिरि जे शहरियुनि जी वॉकिंग वैक्सीनेशन करण जो ऐलान। जो काजी फाइज ईसा साहब और शौकत अजीज सिद्दीकी साहब का केस है, उसको अदलिया को अपने ऊपर हमला तस्वर किया जाना चाहिए और हमेशा के लिए जुडिशरी के ऊपर जो धौंस और धांधली और प्रेशर से फैसले लिए जाते हैं, तो इस चीज़ को इस वक्त रोकना बहुत ज़रूरी है। जो भी आपने डील की है, चाहे वो आपने अपनी गिरती हुई हुकूमत को बचाने के लिए की है, तो पार्लियामेंट के ज़रिए कौम को बताएं कि आपने क्या ब्लंडर किया। बजट के रिलेटेड क्या स्ट्रैटेजी होगी, वो हमारे जो प्रेसिडेंट हैं शहबाज शरीफ साहब, वो इंशाल्लाह कौम के सामने उसको जल्द लेके आएंगे। इस्तीफ़ों का फ़ायदा सिर्फ तब होता जब तमाम जमातें जो उस वक्त PDM में शामिल थी वो इस्तीफ़ा दे देती। पाकिस्तान के अवाम को इस गवर्नमेंट से निजात चाहिए। इंशाल्लाह ताला इनका इंतसाब होगा। पीपल्स पार्टी मुझो हदफ ना है, साड़न को मुकाबलो ना है। हाणे पीपल्स पार्टी के मामले ते सवाल थियण न घुरिजनि। PDM में शामिल समूरियूं पार्टीज़ पहिरीं गॾिजी इस्तीफ़ा ॾिना हा त फ़ाइदो थिए हा। नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त बजट बाबति हिकमत अमली जो ऐलान शहबाज शरीफ कंदो। PDM में के बि इख़्तिलाफ़ न आहे। इतिहाद में शामिल पार्टीज़ नज़रियो हिकु ई आहे। PDM जी पार्टीज़ जो बि नवाज़ शरीफ वारो मौक़िफ़ आहे। मुल्क में इदारनि खे सियासी इंतकाम लाइ इस्तेमालु कयो वञे थो। बशीर मेमन जो बयान शाहिदी तौर मौजूदु आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ चयो त अमरीका खे अॾो ॾियण वारो मामिलो इंतहाई संजीदा आहे। हुकूमत मामिलो पार्लियामेंट में आणे ऐं पंहिंजे ब्लंडर बाबति आवाम खे आगाह करे। जस्टिस काज़ी फैज़ ईसा ऐं शौकत अज़ीज़ सिद्दीकी ख़िलाफ़ केसिस खे अदलिया ते हमलो सम्झणु घुरिजे। अदलिया खां दबाउ ऐं धमकियुनि ज़रिए फ़ैसिला कराइण वारो रुझान हाणे ख़तमु कयो वञे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो वफ़ाक़ी बजट क़बूल करण खां इनकार करे छॾियो। क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जे फ़ैसिलनि ते बि ख़दशा ज़ाहिर। बिलावल चयो आहे त सिलेक्टेड वज़ीर आज़म सिलेक्टेड बजट ठाही आहे जेका क़बूल न कंदासीं। PTI जे चूंडियल नुमाइंदनि खे ख़ुशि करण लाइ बजट में 68 अरब रुपया ऐं वबा खां बचाव लाइ रुगो 5 अरब रुपया रखणु अवाम दुश्मनी आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो पारां बजट में सिहत ऐं तालीम लाइ वधीक फंड्स रखण जो मुतालबो। PP सरकार पाण त सिंध में कमु न कयो। बहिराड़ी लाइ वफ़ाक़ी स्कीम्स ते बि एतिराज़ वारे छॾिया। सिंध जे वॾे वज़ीर खे तकलीफ़ थी आहे त वफ़ाक़ पुठिते पियल इलाइक़नि लाइ स्कीम्स छो ॾिनियूं। छा सिंध जा पुठिते पियल इलाइक़ा पाकिस्तान जो हिसो न आहिनि? वफ़ाक़ी वज़ीर डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा ऐं मोहम्मद मियां सूमरो जो वॾे वज़ीर जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल। वफ़ाक़ी वज़ीरनि चयो त पीपल्स पार्टी सिंध में 13 सालनि ताईं ताक़तवर हुकुमरानी ऐं बादशाहत कई आहे। मुखालफ़नि खे बि भित सां लॻाए पियो। मुराद अली शाह ईअं न ॾेखारे त 18वीं तरमीम खां पोइ रियासत अंदरि रियासत क़ाइमु थी वई। सिंध खे 1 साल में 1 खरब मिलियो। ॿुधायो वञे त उहो किथे ख़र्च थियो। सिंध जा हुकुमरान बदीन जे अवाम खे मिलंदड़ पाणी जो हिकु ढुक बि भरी त केस तां हथु खणी वेंदासीं। सिंध काबीना जे मेंबर्स जो लाइफ स्टाइल ज़ाहिर कयो त ख़बर पइजी वेंदी। सिंध सरकार चाहे थी त वफ़ाक़ सॼो पैसो उनखे ॾे ऐं एहतिसाब बि न थिए। ॿुधायो वञे त सिंध हुकूमत में केरु ग़रीब आहिनि जेके NFC ऐं इलाइक़नि में पुठिते पियल इलाइक़नि लाइ मख़सूस कयल रक़म बि खाई विया। अरिड़हीं तरमीम मंज़ूर थियण वक़्तु स्पीकर केरु हो? यादि करियो अरिड़हीं तरमीम जो क्रेडिट केरु खणंदो हो? सिंध जे सुतसमा वारे वज़ीर नासिर शाह जो डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा खे जवाबु। सूबाई वज़ीर चयो आहे त वफ़ाक़ी वज़ीरनि जी प्रेस कॉन्फ्रेंस ॾिसी ॿिन्ही जी जारी इलेक्शन यादि अची वई। अव्हां वफ़ाक़ी काबीना में वेही पंहिंजी नौकरी पकी करे रहिया आहियो। अव्हां कॾहिं बि सिंध जे पाणी ऐं ॿियनि हक़नि जी ॻाल्हि नाहे कई। फ़हमीदा मिर्ज़ा खे वरी वफ़ाक़ जा हक़ नज़र अचनि था। खेसि सुकल दरिया नज़र नथो अचे। फ़हमीदा मिर्ज़ा ऐं मोहम्मद मियां सूमरो जी प्रेस कॉन्फ्रेंस जो मक़सदु सिंध जो केस कमज़ोर करण जी कोशिशि आहे।
वफ़ाक़ी सरकार DG-FIA वाजिद ज़िया खे उहिदे तां हटाए छॾियो। सनाउल्लाह अब्बासी FIA जो सरबराह मुक़ररु। DG-FIA वाजिद ज़िया खे बदिली करे DG नेशनल पुलिस ब्यूरो मुक़ररु कयो वियो। IGKP खे सनाउल्लाह अब्बासी खे बदिली करे खेसि DG-FIA बणायो वियो। मौसम अंसारी IG ख़ैबर पख्तूनख्वा ऐं सुल्तानुद्दीन महसूद IGFC मुक़ररु। NHA में करप्शन जी बाज़ार गरम आहे। अथॉरिटी कंहिं बि रोड ते मयारी कमु न पई करे। NHA जी कोताही सबबि रस्तनि ते माण्हू मरी रहिया आहिनि। NHA जे हथनि ते हादसनि जे फौतुनि जो रत लॻल आहे। सुप्रीम कोर्ट बलोचिस्तान जे रोडनि जी ज़बून हानी बाबति NHA जी रिपोर्ट रद्द करे छॾी। NHA जी कारकर्दगी ते सख़्तु कावड़ जो इज़हार। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो त NHA करप्ट इदारो बणिजी चुको आहे। हाईवेज़ जी लीज़ ज़मीन ते पेट्रोल पंप्स, होटल ऐं दुकान ठही विया। हाईवेज़ जे भरपासे वण बि नाहिनि पोखिया विया। NHA खे एतिरो पैसो मिले थो, ख़बर नाहे कंहिंजे खीसे में वञे थो। मुझे घर ते जेको आया आहिनि मां इन शइ जी मज़म्मत कयां थो। जेके बि आया आहिनि मां उन्हनि ते FIR कटाईंदमि, मां पिटीशनियूं दाख़िल कराईंदमि, मां छॾींदमि कंहिंखे बि कोन। बदमाशी कई अथऊं, को मां दहशतगर्द आहियां, को मां चोर न आहियां। SHO मरवत ते ऐं इरफान बहादुर SSP ते असां पटिशन दाख़िल कंदा। तव्हांखे किथे रखियो बॾी? मूंखे मलीर कैंट में रखियो अथऊं। तव्हां इन दौरान किथे को तशद्दुद वग़ैरह को शहीद बाबा शहीद थी वियो सिंधी क़ौम जे करे, शहीद चाचू शहीद थी वियो सिंधी क़ौम जे करे। असां हे जेके दुख सहूं था पिया सिंधी क़ौम जे करे, पर सिंधी क़ौम अलाए छो चुप आहे। बाबा ई चाचा सिंध लाइ शहादत माणी। असां ते ॾुखियो वक़्तु आयो त सिंधी क़ौम चुप आहे। हौसला बुलंद आहिनि। आख़िरी बसा ताईं सिंध जे हक़नि लाइ जंग जो थींदासीं। ऐं को चोर या धाड़े लाहियां जो घर ते चढ़ाई करे बदमाशी कई वई। जसकम चेयरमैन तरफ़ां SSP मलीर ऐं हद जे SHO ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण जो ऐलान। अदालत ॿाहिरां टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे सनान कुरैशी चयो त साईं GM सैयद जी अदब तशद्दुद वारी वार्ड ते हलूं था, पोइ बि कार्रवायूं कयूं वयूं। धरने दौरान हंगामा कंदड़नि खां लातालुकी जो इज़हार कयो ऐं अॼु बि हमलनि जी मज़म्मत करियूं था। फ़ोन करे घुरायो वञे हा तॾहिं बि पेश थिया हा। घरनि ते ईअं चढ़ायूं थियूं जो ॼण दहशतगर्द हुजा। हिरासत दौरान बदतरीन तशद्दुद कयो वियो। घरनि ते चढ़ाइनि ऐं बदमाशी खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। जसकम चेयरमैन सनान कुरैशी 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। बख्तरबंद गाड़ी में वेठल सनान कुरैशी तरफ़ां वकीलनि ऐं कारकुननि सां कचहरी दौरान रहकरा। वली जेको रिमांड वठनि था त वठनि, वली जे न त जेको आहे होॾे बचा जेल बकालियूं इहे आहिनि, ॿिए जेल न वेंदो मां। हक़ कजाए बाबा, हक़ कजाए, हक़ कजाए, वाह भॼी वियो आहे दादा। बहरिया टाउन आरो धरने बाद बसिस मलाहे गिरफ्तार कयल 120 कारकुन 14 ॾींहनि जे अदालती रिमांड ते जेल हवाले। अदालत में पेशी दौरान सिंधी वकीलनि कारकुननि लाइ ख़ुसूसी तौर बिरयानी जो अहतमाम कयो। बहरिया टाउन खिलाफ एहतजाज कंदड़ कांग्रेस क़यादत खिलाफ गडाब थाने ते वधीक 6 केस दाख़िल। FIR स्वयं अरिड़हं थी वियो। केसनि में जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी, STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी, SUP सरबराह जलाल महमूद शाह, ख़ालिद जुड़ेजो समेत 500 ॼणा नामज़द। सिंध हाई कोर्ट GSN महाज जे चेयरमैन रियाज़ चांडियो ऐं लेखक गुलहसन कलमती जी 7 ॾींहनि लाइ हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। पुलिस ऐं रेंजर्स जूं धरती धड़ियुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन। मलीर जे गुलशन हदीद में जसकम चेयरमैन सनान कुरैशी ऐं शहीद बशीर कुरैशी जे घर ते हिकु भेरो ॿीहर चढ़ाई। 30 खां वधीक अॻुवाणी कारकुन गिरफ़्तार। शहीद बशीर कुरैशी जे पुटु हुसैन कुरैशी चयो आहे त अहलकार घर में संदसि नंढे भाउ सूदो ॿियनि भातियुनि खे बि तशद्दुद जो निशानो बणायो। सिंध जे ॿियनि शहरनि में बि क्रैकडाउन। कांग्रेस पार्टी जा केतिरा ई कारकुन गिरफ़्तार। जसकम अॻुवाण डॉक्टर न्याज़ कालानी चयो त पुलिस ऐं रेंजर्स जी कार्रवाइनि सां क़ौमी कारकुननि जा हौसला कमज़ोर नथा थी सघनि। बहरिया टाउन खिलाफ एहतजाज बाद कांग्रेस क़यादत खिलाफ दहशतगर्दी जा केस ऐं गिरफ़्तारियुनि खिलाफ सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते सॼी सिंध में एहतजाज। कराची हैदराबाद में प्रेस क्लब साॾो सिंध एक्शन कमेटी क़यादत जा मुज़ाहिरा। सिंध जे ॿियनि केतिरनि ई शहरनि में बि मुज़ाहिरा। सनान कुरैशी कारकुननि खे बिना देर आज़ादु करे समूरा केस ख़तमु करण जो मुतालिबो। सिंध जी राजधानी कराची सूदो ॿियनि शहरनि में जारी बदतरीन लोड शेडिंग ते नापरा जारी पई।
सिंध सूदो ॿियनि सूबनि में बिजली जी बंदिश जो नोटिस वरितो। के इलेक्ट्रिक सूदो बिजली जी विर्छ कंदड़ कंपनीज़ खां वज़ाहत कनि। नापरा चयो त बिजली जी विर्छ कंदड़ कंपनीज़ बिना कंहिं रंडक जी बिजली फराहम करण जो पाबंद आहिनि। के इलेक्ट्रिक जे सरबराह सूदो समूरत डिस्कोस खे जुमे ते तलब कयो वियो। बिजली जी बंदिश ऐं अणएलानियल लोड शेडिंग ते वज़ाहत करण जी हिदायत। कैनेडा में दहशतगर्द हथा पाकिस्तानी कुटुंब के कत्ल वारे वाक़े खिलाफ ओंटारियो में हज़ारे माण्हुनि जो ताज़ियती इज्तिमा। मस्जिद ॿाहिरां तक़रीब में वज़ीर आज़म जस्टिन ट्रूडो जी भी शिरकत। कैनेडियन वज़ीर आज़म चयो त इस्लामोफोबिया नस्ली तासुब हिकु हक़ीक़त आहे। इंतहा पसंदनि खे पाण ख़त्म कंदासीं। खादी दुर जे इंतहा पसंद ग्रुपनि खे दहशतगर्द की फ़हरिस्त में शामिल कयो वियो हो। मुस्लमान बिरादरी अकेली न आहे। कैनेडा जो अवाम साणनि गॾु आहे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां चीन जे सफ़ीर जी मुलाक़ात। इलाक़ाई सलामती ऐं अफ़गान अमन अमल जी ताज़ी सूरतहाल ते ख़यालनि जी ॾेवट। आर्मी चीफ चयो त पाकिस्तान पंहिंजे आयरन बिरादर चीन सां दोस्ताननि लाॻापनि जो क़दुरु करे थो। आर्मी चीफ पारां कोरोना वबा खे मुंहुं ॾियण में चीन जे किरदार जी वाखाण। पाकिस्तान खे वैक्सीन फराहम करण ते चीन जा थोरा बि मञा। ISPR मौजिब चीनी सफ़ीर ख़िते में अमन जे क़याम ऐं अफ़गान अमन अमल में पाकिस्तान जी कोशिशुनि जी साराह कई। बग़ावत केस में गिरफ्तार नवाज़ लीग अॻवान जावेद लतीफ़ की ज़मानत मंजूर। लाहौर की अदालत ज़मानत मंजूर कंदे जावेद लतीफ़ के आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत तरफ़ां नवाज़ लीग अॻवान के 2 लख रुपयनि जा मुचलका जमा कराइण जो भी हुकुम। कराची में एहतजाज कंदड़ सरकारी मुलाज़िमनि जूं सिंध हुकूमत सां ॻाल्हियूं कामयाब। चीफ सेक्रेटरी की सरबराही में 13 रुकनी कमेटी जोड़ी वई। 8 सेक्रेटरी ऐं 5 मुलाज़िमनि जा नुमाइंदा शामिल। बजट खां अॻु मुलाज़िमनि जा मसला हल करण जी ख़ातिरी। CM हाउस ऐं सिंध असेंबली ॾांहुं मार्च की कोशिश दौरान पुलिस मुज़ाहिरीन खे रोके वरितो हो। मुलाज़िमनि तरफ़ां पघारुनि में 25% वाध ग्रुप इंश्योरेंस की रक़म रिटायरमेंट वक़्तु ॾियण जो मुतालबो। शहर की ट्रेन हादसे में फौत थियल 7 मुसाफ़िरनि की सुञाणप थी वई। रहीम यार खान अस्पताल में सुञाणप बाद फौतनि जा महर वारसनि हवाले। रेलवे बारे वज़ीर आज़म स्वाति चयो आहे त ट्रेन हादसे में 63 ॼणा शहीद थिया ऐं 107 ॼणा ज़ख़्मी थिया। शहीदनि के वारसनि खे 15 लाख रुपया ऐं ज़ख़्मियुनि के इलाज लाइ 3 लाख रुपया ॾिना वेंदा। हादसे जा 20 ज़ख़्मी मुख़्तलिफ़ अस्पतालनि में दाख़िल आहिनि। हिकु ज़ख़्मी सां अयादत कई। संदन इलाज में का भी कसर न छड़ी वेंदी। ट्रैक की मुकम्मल बहाली ताईं वो ग्राउंड ते ही मौजूद हो। सांगड़ करप्शन रैफर्स ने नामजद DFC सूदो 6 जवाबदारनि मथां फ़र्द जुर्म लागू। सखर जी एहतसाब अदालत में ॿुधणी दौरान DFC मुनवर आराई ऐं ॿियनि जवाबदारनि तरफ़ां ॾोह मञण खां इनकार। अदालत 21 जून ते शाहिदनि खे तलब करे वरितो। सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह 3 ॾींहनि जे निजी दौरे ते अमेरिका रवानो। तर्जुमान मौजिब मुराद अली शाह आज जी रात जो वापस कराची पहुंचा। तू अगर वापस जाना चाहती है, ये तेरे वालिदैन हैं, ये तुझे लेने के लिए आए हैं। अगर तू वापस जाना चाहती है तो हमारी तरफ से कोई एतराज नहीं। अगर तू नहीं जाना चाहती तो तुझे जबरदस्ती कोई नहीं लेगा। फैसला तेरे ऊपर है। ये परेशानी छोड़ी भली बात है। परेशानी छोड़ी बस दिल नथी मने इन करे वापसी पिया वञूं। न कोई ज़बरदस्ती न आहे। ये सभिनी इन्हनि जे परिवार खे जॾहिं असां घुरायोसीं, इन जे वालिदैन खे, छोकिरे जे वालिदैन छोकिरे सां मुलाक़ातूं कयूं, छोकिरी वारनि सां मुलाक़ातूं कयूं। जॾहिं इन्हनि जूं पाण में मुलाक़ातूं थियूं काफ़ी देर ताईं, आख़िर में हिननि इहो फ़ैसिलो कयो त असां वापसि वञणु चाहियूं था पिया। दीन में कंहिं क़िस्म जी को ज़बरदस्ती कोन्हे। अगरि को क़बूल करणु चाहे थो पियो त वेलकम। त मां त हिन जे ॿियनि बिरादरी वारनि खे बि चयो जेका हिते वफ़द जी सूरत में आया मिलनि। मां चयो जेकॾहिं तव्हां ख़ुशी सां इस्लाम क़बूल कयो त तव्हांखे इस्लाम जी दावत आहे। ॾहरकी में शादी लाइ मज़हब मटाइण लाइ भरचूंडी शरीफ़ पहुतल हिंदू जोड़ो वालिदैन जी मिन्थनि बाद वापसि रवानो। नौजवान सरूप कुमार मेघवाड़ ऐं किरण मेघवाड़ भरचूंडी पीर मियां मिठू ते नाठी मियां जावेद वटि पहुता त संदन वालिदैन बि पहुची विया। इलाज ऐं मिन्थनि बाद जोड़ो वापसि हलियो वियो। जोड़े जो चवणु आहे त मज़हब तब्दील करण लाइ आया हुआसीं, वालिदैन जे अचण ते वापसि वञी रहिया आहियूं। मियां मिठू जे नाठी मियां जावेद चयो आहे
त इस्लाम में ज़ोर ज़बरदस्ती न जोड़ो रज़ा ख़ुशी सां आयो मर्ज़ी सां वापसि मोटी वियो। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में फायरिंग के नतीजे में पुलिस एहलकार समेत 3 ॼणा मारिजी विया। मीरपुर ख़ास में नारी सां मिलण वियल पुलिस एहलकार ज़ुल्फ़कार सुमरो गोलियूं हणी क़तल। पुलिस पहुंची एहलकार ज़ुल्फ़कार ड्यूटी ते मौजूद हो। फ़ोन अचण बाद घर रवानो। कुछ देर बाद सांगर रोड तां संदसि गोलियूं लॻल लाश हथायो। पुलिस नारी के हिरासत में वठी छॾियो। जैकबाद में जखरानी बिरादरी के 2 धुरियुनि में पुराने तकरार तां नौजवान असगर जखरानी मारिजी वियो। रतो देरो जी नादर शाह कॉलोनी में नीगर जो घटण नाले मां तशद्दुद थियल लाश हथ 14 वरनि जे कश्मीर लाशारी जो लाश अस्पताल मुंतक़िल। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त नीगर गुज़िरियल ॾींहुं खां गुम हो। वाक़े जी जांच करे कातिलनि खे गिरफ़्तार कयो पियो। बदीन ऐं ठठे में पानी खोट खिलाफ़ आबाद गारनि जा पैदल मार्च। बदीन में पानी खोट खिलाफ़ आबाद गारनि तरफ़ां हैदराबाद सीडा ऑफिस ताईं पैदल लॉन्ग मार्च। ज़िलो बचायो कमेटी के सॾ ते निकितल पैदल मार्च में सवें आबाद गारनि जी शहरनि की शिरकत। ॻुहारा खणी पानी खोट खिलाफ़ निकितल आबाद गार इतिहाद जो लॉन्ग मार्च मीरपुर साकरो पहुतो। आबाद गारनि जो चवणु आहे त मीरपुर साकरो में पानी खोट सबब ज़मीनूं बंजर थी वियूं। ढोर उञ मरी रहिया। पानी खोट खिलाफ़ एहतजाज करण ते केस दाख़िल करण जी धमकियूं मिली रहियूं आहिनि। नोटिस वरितो वञे। खैरपुर में पीपल्स पार्टी पानी खोट ऐं ॿियनि मसइलनि जे हल लाइ वफ़ाक़ खिलाफ़ रैली कढी। भांसीदाबाद ऐं जोही में आपाशी खाते में करप्शन की जांच लाइ नैब कराची की टीम पहुंची वई। नैब अमलदारनि पारां LS बचा बंद 132 मेल मच्छर ढंढ जे बंदनि जो मुआइनो। जोही में बि नैब अमलदारनि FT ऐं गाज ड्यूरेशन बंदनि जो जाइज़ो। गाज ड्यूरेशन बंद जी डिज़ाइन मौजिब मटीरियल जो इस्तेमालु न थियण जो इंकशाफ। खैरपुर के इलाके टंडो मस्ती वेझो मुड़स मुबैना तौर ज़ाल के मौत की निंड सुम्हारे छॾियो। घोट रिब रोज़ी में जवाबदार सादुला चांडियो पंहिंजी घरवारी बशीरा के क़त्ल करण बाद फरार। नारी जो लाश अस्पताल मुंतक़िल। इलाके में ॾहका पकड़जी वियो। मिठियानी वेझो पवर बिरादरी की 2 धुरियुनि में पुरानी दुश्मनी सां होटल ते वेठल नौजवान सिकंदर पवर क़त्ल। धुरियुनि में शिकतान तेज़। कुंडरी में 4 ॾींहं अॻु मुबैना तौर अगवा थियल नीगरी अनीका मेघवार के वारसनि जो धरणो। वालदैन बेहोश। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त 4 ॾींहं अॻु जवाबदार मियानी के अगवा करे विया। केस बासियात करायो वञे। पीपल्स पार्टी अॻवान राहुल जीवन ऐं SHO मुज़ाहिरीन वटि पहुची मुज़ाहिरीन के इंसाफ की ख़ातिरी कराई। जंहिं बाद धरणो ख़त्म कयो वियो। PSL सीज़न 6 जो मेलो ॿीहर शुरू। अबूज़ाबी में जारी पहली मैच में लाहौर कलंदर्स पारां टॉस कढी फील्डिंग जो फ़ैसिलो। इस्लामाबाद यूनाइटेड की बैटिंग जारी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन्स सां वञे हिते वठूं था।